ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8वें स्कंद जे 6 अध्याय में ॾिठो हो त देवता श्री नारायण जी आज्ञा पाए दैतन के अची समंदर विलोरण जो प्रस्ताव ॾियनि था। तंहिंखां पोइ देव ऐं दैत ॿई पाण में गॾिजी मंदराचल पर्बत खे खणण जी कोशिश कनि था, लेकिन खणी नथा सघनि। तॾहिं हू श्री नारायण भॻवान जी स्तुति कनि था। तंहिं बाद भगवान गरुड़ ते सवार थी अचनि था ऐं मंदराचल पर्बत सां गॾु देवताउनि ऐं दैतन खे गरुड़ ते विहारे समंदर ॾांहुं वठी अचनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8वें स्कंद जो 7वां अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे खीर समंदर जो विलोड़जण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, परमेश्वर खीर समंदर जे किनारे ते पहुची देवताउनि ऐं दैतन खे वासिंग नांग जे आणण लाइ चयो। तॾहिं उन्हनि पाताल में वञी उनखे चयो त श्री नारायण जी आज्ञा सां तोखे कोठण आया आहियूं, जो तोखे मंदराचल पर्बत में वेरे खीर समंदर खे विलोरबो। इहो ॿुधी वासिंग नांग चयो त पर्बत में वेरजण ऐं छिके घसजण में त मुंहिंजी मुलायम काया खे एज़ाउ रसंदो, सो मां कीअं थो हली सघां। तंहिं ते देवताउनि दैतन चयसि त तोखे परमेश्वर जी आज्ञा मञी ज़रूरु हलणु घुरिजे। तॾहिं लाचार थी वासिंग नाग श्री नारायण जी वटि वियो। वेंकटनाथ चयसि त हे वासिंग, तूं का बि चिंता न कर, तोखे को बि एज एज़ाउ वग़ैरह न रसंदो ऐं अमृत निकिरण ते तूं बि हिसो पाईंदे। जॾहिं देवताउनि दैतन वासिंग नाग खे पर्बत सां वेड़े खीर समंदर में विधो ऐं पर्बत पाणीअ ते न बि ॿुॾण लॻो, तॾहिं देवताउनि दैतन वरी परमेश्वर खे वेनती करे चयो त हे महाप्रभु, पर्बत पाणीअ में ॿुॾी थो वञे, समंदर खे कीअं विलोरियूं। इहो ॿुधी श्री नारायण जी हिकिड़ो पंहिंजो रूप कच्छ अवतार जो वरितो, जेको लख जोजन डिघो ऐं वेकिरो हो, ऐं उहो अवतार धारण करे उहो पर्बत पंहिंजी पुठीअ ते झलियो। जॾहिं उहो पर्बत पाणीअ में बीह वियो, तॾहिं भॻवान देवताउनि दैतन खे चयो त पहिरियां ई तव्हीं गणेश जी पूजा करियो। तंहिं ते देवताउनि दैतन पहिरियां ई गणेश जी पूजा कई। तंहिंखां पोइ श्री नारायण जी आज्ञा सां देवताउनि पाण वासिंग नांग जो सिर झले दैतन खे पुछ पकड़ण लाइ चयो। तॾहिं दैतन अभिमान सां चयो त असां तव्हां खां कहिड़ी ॻाल्हि में घटि आहियूं जो अपवित्र पुछ खे पकड़ियूं। इहो ॿुधी परमेश्वर देवताउनि खे चयो त तव्हीं पुछ झलियो। तॾहिं दैतन सिर ऐं देवताउनि पुछ खे पकड़ियो ऐं खीर समंदर खे दहीअ वांगुरु विलोड़ण लॻा। उन वक़्तु मंदराचल पर्बत जो लुॾण कच्छप भॻवान जी पुठीअ ते अहिड़ो मालूम थिए थियो जहिड़ो पुठीअ ते सरकाट पई हुजे। जॾहिं दैत समंदर विलोरण वक़्तु वासिंग नांग जो सिर छिकण लॻा, तॾहिं उन जी फुफकार सां अहिड़ी ॼर निकिती जो दैतन जो बुत सड़ण लॻो। तॾहिं दैतन वरी बायो त असां पुछ झलियूं। उन वक़्तु श्री नारायण जी चयो त जा ॻाल्हि तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि इख़्तियार कई आहे, सा छॾणु न घुरिजे। जॾहिं देवता ऐं दैत समंदर विलोरे विलोरे थकिजी पिया, तॾहिं सभिनी श्री नारायण जी खे वेनती कई त हे त्रिलोकीनाथ, अॻिते असांखे ताक़त कोन्हे जो समंदर खे विलोरियूं।
इहा ॻाल्हि ॿुधी जॾहिं परमेश्वर कुझु बल पंहिंजो उन्हनि खे ॾेई धीरज ॾिनो, तॾहिं उहे नओं बल पाए वरी समंदर विलोरण लॻा। पहिरियां ई त अहिड़ो ज़ेर निकितो जंहिंजी गर्मीअ सबबि समंदर जा सभु जीव जलण लॻा। ख़ुदि देवताउनि ऐं दैतनि बि डिॼी चयो त हे वेंकटनाथ, हिन ज़ेर जे रहण जी का बि जॻह मुक़ररु करियो, न त असां हिन जी गर्मीअ सबबि मरी वेंदासीं। श्री नारायण जी चयो त हिन ज़ेर खे सवाइ महादेव जीअ जे ॿियो को बि क़बूल न कंदो, तव्हीं वञी उनखे वेनती करियो। तॾहिं देवताउनि दैतनि वञी श्री महादेव जीअ खे वेनती कई त हे महाप्रभु, हिन ज़ेर खां टिनी लोकनि जा जीव मरी रहिया आहिनि। तव्हां खां सवाइ ॿिए कंहिंखे अहिड़ी ताक़त कान्हे जो अहिड़े ज़ेर जी गर्मी सही सघनि। इहो ॿुधी महादेव जी वीचार कयो त मां वैष्णव आहियां, जो वैष्णव ॿिए जो दुख ॾिसी मदद नथो करे सो वैष्णव न चइबो। तंहिं करे हिननि जो दुख टारणु घुरिजे। इहो ख़्यालु करे महादेव पार्वती ॾांहुं निहारियो। तॾहिं पार्वती चयो त हे स्वामी, देवताऊं ऐं दैत तव्हांजी शरण में आया आहिनि, जंहिं में संदन भलो थिए सो कमु करियो। श्री नारायण जी बि चयो त सभु को देव आहे, लेकिन तव्हीं महादेव आहियो। तंहिं करे जेका शइ समंदर मां पहिरियां ई निकिती आहे सा तव्हांजी भेट थियणु घुरिजे। तॾहिं श्री महादेव जी ख़ुशि थी चयो त इहो सच आहे त हिन ज़ेर खे मूं खां सवाइ ॿियो को बि खाई न सघंदो, लेकिन जे इहो ज़ेर मां पेट में थो लाहियां त श्री रामचंद्र खे, जो मुंहिंजे हृदय में रहे थो, तंहिंखे दुख रसंदो। तंहिं करे इहो ज़ेर कंठ में ई रखणु वाजिबु आहे। ईअं चई श्री महादेव जी उहो ज़ेर जो कुफीअ वांगुरु समंदर मां निकितो हो सो हिकिड़े ई भेरे पंहिंजे वात में खणी विधो। उन वक़्तु उन ज़ेर जो थोरो ज़रो ज़मीन ते किरी पियो, जंहिं मां शंख, विछूं, नांग ऐं ॿिया ज़हरीला जीव पैदा थिया, जे अॼु ताईं संसार में मौजूदु आहिनि। ऐं श्री महादेव जी जो उहो ज़ेर पंहिंजे कंठ में रखियो आहे, तंहिं करे संदसि गलो ॿाहिरां कारो ऐं नीरो थी वियो, जंहिं करे श्री महादेव जी हिन चराचर जगत में नीलकंठ जे नाले सां मशहूरु थिया। नारायण जी पोइ देवताउनि दैतनि ॾांहुं दया जी दृष्टिअ सां निहारियो त संदन बुत मां ज़ेर जी समूरी गर्मी ग़ाइब थी वई। देवताउनि ऐं दैतनि गॾिजी महादेव जी जी घणी स्तुति कई। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो 7वां अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।